जय झूलेलाल। हिन वक्त सॼी दुनिया कोरोना जे महामारी में ग्रस्त आहे। लॉकडाउन जे करे चङनि ई हंधि असांजा सिंधी परिवार मुश्किल जे दौर खां गुज़रनि था पिया। सिंधी समाज हमेशह मुश्किल जे समय समाज ऐं देश लाइ सभिनी खे गॾु खणी करे सेवा कार्य कंदी रही आहे। अॼु बि जुदा जुदा संस्थाऊं पंहिंजे पंहिंजे शहर में ॾाढो सुठो सेवा जो कार्य करनि थियूं पयूं। इन लाइ तव्हां सभिनी खे वाधायूं हुजनि। जीअं त सभिनी क्षेत्र में सेवा जो कमु हले थो पियो, वरी बि किथे अगर कहिड़ो सिंधी भाउ भेण परेशान हुजे त असांजो इहो फर्ज़ आहे कि असां उन्हनि खे मदद कयूं। ऐं इहा जेकी असांजी इहा हेल्पलाइन आहे, इन हेल्पलाइन में चङा ई दरबार, चङियूं ई संस्थाऊं, चङा ई सेवादारी मोतबर गॾु आहिनि, जेके पंहिंजे पंहिंजे क्षेत्र में ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि, मदद करे रहिया आहिनि। मां हिन पूरी हेल्पलाइन जी जेकी टीम आहे उनखे वाधाई ॾींदुमि कि ॾाढी महिनत खां उन्हनि इहा हेल्पलाइन ठाही आहे ऐं चङा माण्हू हिन में जुड़िया बि आहिनि। भॻवान झूलेलाल खे इहा प्रार्थना आहे कि ॾुखियो वक़्तु गुज़री वेंदो ऐं असां वापसि हिन समाज जी ऐं देश जी सेवा करण लाइ मैदान में ईंदासीं। ऐं इहा ई विनती आहे भॻवान झूलेलाल खे कि तव्हां ऐं तव्हांजो परिवार स्वस्थ रहे ऐं इहा सेवा कंदा रहनि। जय झूलेलाल।